मीरपुर बठड़ो तेलके यूनी काउंसिलर जोक के गोठाण में बरसाती पानी निकाल न थियो। रहवासी अज़ाब में मुब्तला थी विया। गोठ आचू दिल में गोठाण पंहिंजे प्यारनि जो जनाज़ो पानी में गुज़ारे रहा आहिनि। जोक वासी ने गोठ आचू दिल में गुज़िरियल रात गेस्ट्रो वगे फौत थियल पीरसन उर्स मला जा वारस रस्तो पानी में बुॾण हुअण करे रात जो पानी में निकिर न सघिया ऐं पारे में को भी इतला न ॾेई सघिया। सिज उभरण खां पोइ घर धनी पंहिंजी प्यारे जो जनाज़ो पानी में गुज़ारे रहा हुआ। आस पास जा माण्हू डोड़ी अची कुलो कांदी थी पिया। गोठाण पारां इतला ॾियण जे सबबु पुछण ते महरूमनि जे वारसनि जुमो मला बाबू मला ॿियनि चयो त संदसि पीरसन गेस्ट्रो में मुब्तला थी वियो। उहो जंहिंखे रस्तो न हुजण करे असीं अस्पताल न पहुचाए सघियासीं। हू फौत थी वियो। उन्हनि ॿुधायो त असांजो रस्तो पाणी में ॿुॾल हुजण करे असां निकिरी न सघियासीं ऐं न कंहिंखे इतला करे सघियासीं। हिननि चयो त असां ग़रीब माण्हू आहियूं, उन करे असांजे ॻोठ में इंतिज़ामिया पाणी निकाल नाहे करायो। इन्हनि वॾी मुश्किलातुनि सां जनाज़े खे पाणी मां कढी क़ब्रस्तान ताईं पहुचायो। रिपोर्ट अशरफ चांडियो, शाहीन न्यूज़, मीरपुर बठोड़ो।